नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां लुंडो मोरी वेझो ॻोठ मिसरी खां लाशारी जे रवासी लाशारी बिरादरी जे माण्हुनि पारां औरतुनि ऐं ॿारनि सां गॾिजी ज़मीन ऐं घर ते मुबीना कब्ज़े ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते एहतजाज माशूक लाशारी, यार मोहम्मद लाशारी, मुराद ख़ातून ऐं ॿियनि चयो त लुंडो मोरी भरिसां असांजी ज़री ज़मीन हुई, जेका असां हिकु बाअसर अहमद डायरी खे 1 साल जे मकादे ते ॾिनी हुई। मकादे जो वक़्तु पूरो थियण बाद ज़मीन घुरी त हुननि असांखे धमकियूं ॾिनियूं, ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करण जे लाइ तयारु न। हिननि चयो त बाअसर असांजे घर ते कब्ज़ो करे हथियारबंद वेहारे छॾिया आहिनि। असां पाक किताब खणी पटिस वियासीं पर उहो कब्ज़ो छॾण जे लाइ तयारु न आहे। हिननि दाहींदे हद जे कंडियारो पुलिस खे पिणु इतला ॾिनी आहे पर पुलिस का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। बाअसर असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त बाअसरनि ख़िलाफ़ कदम खणी इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।